बिचा ॻोठ हाजी फ़ैरखोसो पन्नू में PS57 GDA उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह ॼामोट जे मान में आजियाणो ऐं शानदार इस्तक़बाल। खोसा बिरादरी जे मोअज़्ज़िज़िन GDA में शमूलियत। इलेक्शन जे वेझो ईंदे ई सियासी माहौल में तेज़ी। PS57 ते GDA अॻिते पोज़ीशन मज़बूत। ॻोठ फ़ैरखोसो में खोसो बिरादरी जे मोअज़्ज़िज़िन अकबर खोसो, मदद अली खोसो, यार अली खोसो, मोहम्मद सुल्तान खोसो ऐं इनायत खोसो पारां पंहिंजी बिरादरी समेत GDA में शामिल ऐं PS57 ते सैयद जलाल शाह ॼामोट ऐं NA 216 जे उम्मीदवार नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन जी मुकमल हिमायत जो ऐलान। इन मौक़े ते JUI अॻवान सलीम सिंधी वॾेरो अब्दुल सत्तार मेमन मौजूद हुआ। सैयद हाजी जलाल शाह ॼामोट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो कंहिंसां जहिड़ो न आहे। महाबोड बरसातुनि में हुकूमत उन्हनि जी हुई। सामान नयूं आयल मशीनूं डीज़ल बि PP वारा खाए खपाए विया। अवाम रोड ऐं रस्तनि ते ख्वार थींदो रहियो। JUI अॻवान सलीम सिंधीअ चयो त PP सां हमेशह JUI वारनि मुक़ाबिलो कयो आहे। बिलावल भुट्टो राशिद महमूद सुमरो खे आफ़रूं ॾेई रहियो आहे। PP वारनि खे 8 फ़रवरीअ ते ख़बर पवंदी त ॻोठ फ़ैरखोसो जे मोअज़्ज़िज़िन अकबर खोसो, मदद अली, यार अली, मोहम्मद सुल्तान ऐं इनायत खोसो आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा उठाया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।